हिते वाक़िया आगाह कयूं दादू जे न्यू चौक वटां हथियारबंद नौजवान नज़ीर चांडियो खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। अहिड़े वाक़िए जी NC बि दाख़िल कई वई आहे। नौजवान जे वालिद ख़ादिम जो चवणु आहे त सादा कपिड़ा पहिरियल हथियारबंद संदसि पुट खे खणी विया आहिनि। दादू मां खे ख़बर ॾिनी न्यू चौक वटां हथियारबंद नौजवान नज़ीर चांडियो खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। वाक़िए जी NC दाख़िल कई वई आहे। नौजवान जे वालिद ख़ादिम जो चवणु आहे त सादा कपिड़ा पहिरियल हथियारबंद संदसि पुट खे खणी विया आहिनि। दादू मामा खे ख़बर ॾिनी पिया न्यू चौक वटां हथियारबंद नौजवान नज़ीर चांडियो खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। ख़बर खे ॾिनी पिया दादू जी न्यू चौक वटां हथियारबंद नौजवान नज़ीर चांडियो खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। वाक़िए जी NC बि दाख़िल कई वई आहे। तफ़सील वठंदासीं दादू मां तारिक लगारी खां। तारिक आगाह जी दादू शहर के न्यू चौक में ए सेक्शन थाने के भरिसां नामालूम हथियारबंद हुआ जेके उन्हनि पारां 17 वरनि के नौजवान नज़ीर अहमद वलद ख़ादिम हुसैन के खंबे गुम करे छॾियो आहे। संदसि वारसनि पारां गुज़िरियल ॾींहं खां वठी जेको आहे सो नौजवान की तलाश कई पई वञे। उनके वालिद ख़ादिम हुसैन जो चवणु आहे त संदसि पुट के दादू शहर के न्यू चौक वटां जेको आहे सो 3 हथियारबंद हुआ उन्हनि पारां अगवा करे गुम कयो वियो आहे। हिन चयो त संदसि गुमशुदगी बाबति दादू जे ए सेक्शन थाणे समेत ॿियनि थाणनि तां पिणु जांच कई आहे, पर उहो हथु न अची सघियो आहे। पुलिस वटि इतला ॾियण बावजूद पुलिस हींअर ताईं को बि तारुख न वरितो आहे। हिन चयो संदसि पुट खे गुज़िरियल ॾींहं दादू शहर जे न्यू चौक वटां ए सेक्शन थाणे भरिसां अगवा कयो वियो आहे। हिन मुतालबो कयो त संदसि पुट खे बाज़ियाब कराए आज़ादु कयो वञे। हिन चयो संदसि पुट ख़िलाफ़ कंहिं बि थाणे ते को बि केस दाख़िल न आहे, नई को ॾोहारी आहे ऐं खेसि हींअर ताईं ख़बर न पइजी सघी आहे त हथियारबंद कहिड़ा हुआ जिन ते हाणे खेसि अगवा कयो आहे, पर पुलिस हींअर ताईं को बि तारुख न वरितो आहे। जी ठीकु आहे तारिक, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण।